हिकिड़ो छोकिरियो मैसेज आयो आहे। के जावा छोकिरियो मैसेज आवा अस्सलाम वालेकुम दोस्तों, व्लॉग स्टार्ट कियो आहे। एजाज बुढ़ो आराम सां होटल ते वेठल आहे, आसमान में मथे जुड़ा ऐं असलम बुट्टो सफ़ा। अरे हे त रेम्बो थी वियो आहे वाह, गाड़ी शर्ट पातल अथसि रेम्बो। अब कहिड़ी ख़ुशी में तूं भला छोकिरो थी वियो आहीं? असल में हिन खे जो ॾिठो न हा त ही कॾहिं मैरून पियो पाए, कॾहिं ब्लू पियो पाए, कॾहिं कहिड़ा रंग पियो पाए। हिन खे ॾिसी मूंखे शक थियो त जेको गिरगिट आहे उहो जेको आहे ॿिए जनम में अची वियो आहे। और ही गिरगिट रंग बदलाईंदो आहे। हा, पोइ मां चयो त यार हाणे मां बि थोरा रंग मटायां त ख़बर पए। बुट्टा साहब तो एजाज बुढ़े खे गिरगिट चयो आहे? न, मां उन खे कोन चयो आहे। अच्छा, रंग बदलाइण जो आहे? मां उन जा जेके रंग आहिनि उन्हनि लाइ चयो आहे। उन्हनि लाइ चयो आहे। ॾिसूं रंग। हा गिरगिट गिरगिट कहिड़ा हाल थी? ख़ुशि आहे न? घबराए छो तो? बस यार वॾा वॾा लक़ब था मिलनि पिया। हाँ यार बुट्टा साहब तू ओयो बुढ़ा साहब मायूस तो लगे। हा यार मां ॾाढो मायूस आहियां। छो? बस हिकिड़ो दोस्त हुयो। हाँ हुयो हा परदेस हले वियो आहे न भाई। छा तो हिकिड़ो दोस्त हुयो। असल में ही दुनिया हिकिड़ी स्टेज आहे मक़बूल शेक्सपियर जे, त असां सभु पंहिंजा पंहिंजा किरदार अदा करे हलिया वेंदासीं। जेको वियो आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे वियो आहे। वञो हिन खे बि आहे, पर हाणे बेहाई बादशाही आहे। बेहाई न कर, तू हूअं ई हलियो वेंदे, बेहाई तो करे। बाक़ी अॼु यार बुट्टो साहब वॾियूं ॻाल्हियूं तो करे। वॾा डायलॉग लिखी आवा, स्क्रिप्ट तो ॻाल्हाए, तू नथो ॻाल्हाई। बुट्टा साहब भला ब्रेसलेट चश्मा बाबा ॻाल्हि इहा आहे त खाते पीते घराणे जा माण्हू आहियूं, उहो मज़ाक न आहे। 6,83,000 लाइक्स जी मुबारक हुजे। हा बसि इहो सुभाणे ताईं इनशाला 7 थी वेंदा। 7 थी वेंदो वञ, एॾी स्पीड अथई आहे। बसि हाणे अलाह जी महिरबानी ऐं दोस्तनि जी महिरबानी ऐं जेके माण्हू पसंदि कनि था उन्हनि जी महिरबानी। लखनि वारो तौरु वियो हलियो। अरे बुट्टा साहब हे वॾी ॻाल्हि ॿुधी शइ त हाणे तव्हां लखनि वारो दौर वियो हलियो। इहा साईं जन जी वॾी ग़लतफ़हमी आहे, छो त जेसि ताईं साईं जन पंहिंजो ज़हन साफ़ु न कंदा तेसी ताईं तव्हां का बि चङाई जी उमेद हिन में कोन था रखी सघो। तव्हां हाणे बि खोले ॾिसो, का बि टिकटॉक जेका आहे 30-40-50 घटि आहे ई कान। चङाई जी उमेद नथा रखी सघो एजाज बुढ़े मां बा। बाबा ॻाल्हि ॿुधो न, हाणे असल में छा आहे चो बेगरती बादशाही आहे। यार ये कुछ एक्स्ट्रा जुमला चई छॾे। बेगरती बादशाही आहे। हाणे खाते पीते घराने जो आहे। न यार वो मां शुरू खां ॾिठो मांसि, माना हितां बि गाॾी एॾी ट्रिकी गाॾी थी नज़र अचे हिन जी। भला मुंहिंजी कैमरा जो कमाल आहे, अलाए छा या असलम भुट्टे जी गाॾी अथई भाउ। हा हा ठीकु आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त माण्हू पंहिंजे ज़र्फ़ जी ॻाल्हि कंदो आहे। जहिड़ो जेतिरो ज़र्फ़ हूंदो आहे माण्हू ओतिरी ॻाल्हि कंदो। त इन लाइ नो कमेंट्स। बुट्टे साहब चई छॾियो एजाज लाइ नो कमेंट्स। मां वटि इलाही कमेंट्स पर मां बि नो कमेंट्स ॾे नथो। ठीकु आहे ठीकु आहे, हिन ॻाल्हि खे पाण हिते ई ख़तमु था कयूं। ज़र्फ़ वारी कहिड़ी ॻाल्हि की? हर कंहिंजो पंहिंजो ज़र्फ़ आहे। वाह, ख़तमु कयो हिन ॻाल्हि खे हिते। मेमण साहब आयो आहे पर अॼु थोरो ग़मगीन लॻो पियो आहे, को मसइलो आहे। यार ॻाल्हि ॿुध, कुझु दोस्त चवनि था त अहमद मेमण टिकटॉक छो नथो ठाहे। उहो कमेंट आया आहिनि हुन में मुंहिंजे नेटवर्क में, चई मेमण साहब भला टिकटॉक नथो ठाहे। ॻाल्हि इहा आहे त मूंखे टिकटॉक ठाहिण जो को शौक़ु कोन्हे को। शौक़ु कोन्हे? टिकटॉकर आहियां कोन, सम्झे। इन करे मूंखे टिकटॉक कोन्हे मुंहिंजो शौक़ु, या मुंहिंजे मिज़ाज में बि न आहे। दोस्तो अहमद मेमण चए थो त टिकटॉक जेको आहे मुंहिंजे मिज़ाज में न आहे ऐं न ई वरी मुंहिंजो शौक़ु आहे, इन जे करे मां नथो कयां। उन्हनि दोस्तनि खे जवाबु मिली वियो हूंदो जेके मूंखे कमेंट कनि पिया। 2-3 मूं ईअं असलम बुट्टे जा ठाहिया, हुनजी राय हुई। उहे त वॾा कामयाबु आहे। हिकिड़ो बाइक वारो त वॾो हिट वियो, हुनजा मिड़ी कयो। बाक़ी मुंहिंजो शौक़ु न आहे। शौक़ु न आहे। अबा कहिड़ा हाल थी? ख़ुशि आहे? वाह वाह माशाल्लाह। वाह छा थिए तुंहिंजो? घणियूं शादियूं कयूं अथई? हिकिड़ी हे पहिरीं शादी मां ऐं जेका हुते
सखर में भी त कई न उहा हिकिड़ी आहे न सकर वारी कराची में त मां आयुमि शादी में कोने मोए ॿार कीअं एतिरो वॾो बि थियो छॾ यार 6 महीना थिया थी शादी खे ईअं न कर वेली अच्छा टाटा कर टाटा नालो छा आहे हिनजो मुइज़ अहमद मुइज़ टाटा कर टाटा करे अरे मुइज़ जबाज वाला टपाता है नई चप्पल अब भाई पर्ची त कटेसि न चप्पल जी हा यार ईअं न करे ॾिसां चप्पल वठी न थी हाणे पाराई थियो न इन करे मां ख़्यालु न कयो ख्याल लइयो दोस्तों ये मुंहिंजो फेवरेट पेंटर आहे अख्तियार भाई बस अख्तियार भाई वठी ईंदा आहियूं जेको कमु हूंदो आहे अख्तियार भाई वटि कंदो आहे हिन बम्पर मां जंहिंमहिल वरिती त थोरो ख़राबु हुयो हाणे अख्तियार भाई हिनखे सेट करे थो अख्तियार भाई आज हो जाएगा ना हाँ इंशाल्लाह आज होगी। अख्तियार भाई इस गाड़ी की वीडियो में 7-8 बजे बनाऊं हाँ 9 बजे हो जाएगी। 9 बजे तक हो जाएगी ना रबिंग पॉलिश दोस्तों ॾिसी छॾियो गाॾी कीअं ऐं 9 बजे वरी कीअं हूंदी इहा हाणे हिन जे हवाले आहे असांजे उस्ताद जे हवाले हे ॾिसो चांडियो अची वियो आहे चने किथे ॾिसो हिकिड़ो छोकिरीअ जो मैसेज आयो आहे कंहिंजो आहे छोकिरी जो छोकिरी जो मैसेज आहे ॾिसां मां पढ़ियल न आहियां त छा लिखियल आहे तूं पढ़ियल न तो कीअं ख़बर पई त छोकिरी जो मैसेज आहे हा ख़बर पइजी वई छोकिरी जो मैसेज ईंदा रहंदा आहिनि ख़बर थी छा लिखियल आहे जी जी हिन में लिखियल आहे आई लव यू अच्छा ये केरु लिखियो अथई आई लव यू हाणे ख़बर कोन्हे हिन जी जान पड़ताल कंदासीं अरे आई लव यू लिखियल न अथई को चांडियो आहे उन को तोखे मैसेज कयो आहे अच्छा दोस्तों हाणे ॾिसो ही गाॾी रबिंग पॉलिश थी आहे ऐं बम्पर बि जेको हुयुसि उहो नओं थी वियो आहे सफ़ा पेंट थी वियो आहे ॾिसो टायर वायर बि साफ़ थी वियसि रबिंग पॉलिश थी वई हे ॾिसो रबिंग पॉलिश थी वई हाँ रिज़ल्ट है भाई रिज़ल्ट है ॿई पासा ॾिसो साफ़ सुथरी थी वई पोयों बाक़ी थोरो रही आहे पोयों वरी असां हिनखे कलम टच बि कराईंदासीं भाई गाॾी सफ़ा जीअं नई थींदी आहे उअं थी वई आहे हे ॾिसो अच्छा कलम टच हिते कंदासीं ओ हिते हे जेको आहे कलम टच थींदो ऐं थोरो हिकु अधु हिते बि आहे हिते बि आहे हिते कलम टच थींदो बाक़ी गाॾी सफ़ा माना नई जीअं हूंदी आहे उअं थी वई आहे अंदरों तो मुझे वही गाड़ी नहीं हुई सफ़ा दोस्तों ये अख्तियार भाई जो शागिर्द है भगवत ने शर्माए छो तो अबे लड़कियों क्या यार शर्मा क्यों रे बेटा इधर आओ क्या हो गया ओए बेटा शुरू से ऐसे थे या धुएं में ऐसे हुए हो हाँ बेटा छोड़ दे पहले ऐसे थे या धुएं में ऐसे हो गए अबे इधर तो आ लड़कियों क्या अबे लड़कियों क्या इधर तस्वीर के जो वीडियो नहीं बनाता हैं तस्वीर के जो यार ये शर्माता है ये बच्चा शर्मा क्यों घबराता है। ये देख गंजा शर्मा रहा है बाल भी नहीं है फिर भी नहीं शर्मा रहा देख इन्हें दोस्त इतने कबूतर धारे हैं ऐं हिते बच्चा भी क्या था कबूतरनि पोइ हिकिड़ो नंढड़ो अछो ॾिसो न ओयो यो यो तो हे बच्चो आहे पंहिंजे पीउ खे चिंबड़े थो पीउ अथसि या माउ अथसि पर उहो हे बच्चो आहे हे नंढड़ो बच्चो आहे हे माउ आई अथसि खाराइण हे ॾिसो हे मुंहिंजो पुटु आहे हुनजा दोस्त आहिनि सभिनी हिकु जहिड़ा ट्राउज़र ऐं टी शर्टूं बाए कयूं आहिनि मतिलबु दराज़ तां सभिनी परचेज़ कयूं आहिनि हाणे वरी फ़ोटो सेशन पियो हले हिननि जो बरहाल इहा बि ज़िंदगी आहे इहे ॾींहं वरी हिननि खे ज़िंदगी में शायदि मिलनि दोस्तो हीउ मेट्रो मां मुंहिंजी वाइफ पर्दो वरितो पर्दो हीअ आहे ऐं हे सस्तो पर्दो आहे ॾाढो सुहिणो थो लॻे माना हिन असांजे खिड़की जी माप जो पर्दो आहे ऐं ब्लू कलर मैच करे आहे पूरे हिन सां ॾिसो था मैच करे 600 रुपये में मिलियो तमामु सुठो ऐं कपिड़ो बि भलो अथसि ॾाढो सुठो कपिड़ो अथसि ऐं डिज़ाइन बि अथसि स्टार जी डिज़ाइन बि अथसि बहितरीन आहे दोस्तों ॾिसो मिन सां अॼु मानी थी खाए मिन सां छा थी खाए मां ॾही थी खाए गरम हे त ॾही थी खाए न हलीम खाए ॾेखार न गरम आई इहो खाए ॾेखार इहो गरम लॻंदी हा ॾही थधी आहे न हे ॾिसो दोस्तो ॾही आहे हिते हलीम बि आहे ऐं चांवर आहिनि पर मां चवंदो हलीम सां खाए ॾेखार न न ये पसंद न आहे ॾही पसंद आहे हल ठीकु आहे ॾही खा इमरान चांडियो जो व्लॉग हुजे ऐं चुचू न हुजे ईअं थी नथो सघे हाणे असां चुचू खे कढूं था ॿाहिरि लिया बच्चा लिया आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ चुचू उस अची वई थी ओया हाणे उस ते ॾिसजो थिए कीअं थो अने ताज मथे निकिरी आयो हाणे उस आई थी उॾामी न वञजांइ बेवफ़ा न थी जाए तोता हमेशह बेवफ़ा हूंदा आहिनि तूं बेवफ़ाई न कजांइ बेवफ़ा आहे न नी बहरहाल लो हिते वे लो दोस्तो मसलो हिन में इहो आहे त
त हे पाण खाए नथो, मतिलबु हिनखे मां शुरू खां जो हथ सां खारायो आहे ऐं मानी बिस्किट पापा त हे दाणो खाए कोन थो। हाणे जंहिंमहिल मां अचां थो घर त बसि हे खाए थो, न त न। सुबुह जा 12:30 थिया न, मुंहिंजे घड़ियाल में 11:30 पोणा 12 था थियनि। अड़े बीठल आहे, वाह हे त बीह रहियो न, सेल ख़तमु थी वियो आहे। वॾो जेको पुटु आहे साहिल, उहो वॾो सियाणो आहे। जेका शइ गाॾी मां निकिरंदी आहे, हाणे गाॾी मां निकितो आहे एक्सटेरिंग, हाणे हिनखे ऑयल एक्स ते रखंदो आहे, ॾिठो हाणे हिनखे बि ऑयल एक्स ते रखंदो, पोइ 1000-1500 जेके मिलंदसि वरी उहो ॾसींदो, पापा हे मिलिया आहिनि। दोस्तो जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। जेकॾहिं ज़िंदगी रही त वरी नए व्लॉग सां पाण गॾु हूंदासीं। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। हिकिड़ो मिंट अञा मिनसा वरी नाराज़ थी वेंदी, मिनसा जो ॿियो खिलौनो बि आहे, इन जी वरी ॿोली ॿुधो। इन ॿोली आहे। ओके दोस्तो, अल्लाह हाफ़िज़। दोस्तो लाइट आहे कोन, ऐं मां हमेशह राति जो फ्रिज में चांवर रखंदो आहियां, सुबुह सां चांहि सां खाईंदो आहियां, मूंखे इलाही वणंदा आहिनि। ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजी वाइफ खे बिल्कुलु बि पसंदि न आहे, पर ज़िंदगी ॾाढी ज़ालिम अथई प्यारा, ॾाढी ॾुखी अथई।